नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के सखर में खबर ॾींदाल सिंध हाई कोर्ट सखर बेंचुनि मुबैना मुक़ाबले मारिजी वियल इमदाद तनियो जो क़त्ल केस SSP ऐं SHO सूदो 8 एहलकारनि खिलाफ़ दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत तरफ़ां SSP इरफान सामूं SHO ज़ुल्फ़कार बंबरो, सब इंस्पेक्टर इम्तियाज़ मंगी, बासर अकबर गांगरो ऐं ॿियनि एहलकारनि मथां क़त्ल जी FIR दाख़िल करण जो हुकुम ॾिनो वियो। वकील अली अहमद पठान अदालत खे ॿुधायो त 10 महीना अॻु कंदराम मां इमदाद तनियो खे पुलिस गिरफ़्तार करे दादलो थाणे जी हद में मुबैना मुक़ाबलो ॾेखारे केस मारे छॾियो। वकील चयो त कुछ ॾींहं अॻु सेशन कोर्ट मुबैना मुक़ाबले मारिजी वियल इमदाद तनियो जे वाक़े जो एहलकारनि मथां केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो हो। केस में धुर बणायल एहलकारनि सेशन कोर्ट जे फ़ैसिले खे सिंध हाई कोर्ट में चैलेंज कयो हो, जंहिं जी दरख़्वास्त अदालत रद्द करे छॾी आहे। दरख़्वास्त में मारिजी वियल जे वारसनि जो मौक़िफ़ आहे त पुलिस बासर अकबर गांगरो सां मिली भगत करे झड़तूं मुक़ाबले में इमदाद तनियो खे मारियो आहे, इंसाफ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।